मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलातु वस्सलामु अला खातमन नबिय्यीन व आलिहि तय्यबीन ताहिरीन अल मासूमीन अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आलि मुहम्मद। जी सलवात पढ़ो। अल्लाह तबारक व तआला जो शुक्र आहे हिकिड़ो दफ़ो ॿीहर तव्हां असां बारगाह इमाम हुसैन अलैहिस्सलाम में हाज़िर आहियूं ऐं पंहिंजो पाण खे बदिलाइण जे नियत सां बारगाह इमाम हुसैन में हाज़िर थिया आहियूं। हर साल मुहर्रम आख़िर छो आहे? इन मुहर्रम जी असुल हक़ीक़त छा आहे? इन आज़ादारीअ जी असुल हक़ीक़त छा आहे? जेकॾहिं असां थोरो गौर कंदासीं त असांखे आसानीअ सां हिकिड़ी रस्तो ऐं राह मिलंदी। ज़ियारत जा जुमिला आहिनि, चाहे ज़ियारत वारिसा हुजे या ज़ियारत आशूरा हुजे। मौला खे ख़िताब कयो थो वञे, मौला इन्नी सिल्मुन लिमन सालमकुम व अदुव्वुन लिमन आदाकुम। मौला जंहिंसां अव्हांजी सुलह आहे मुंहिंजी बि उन सां सुलह आहे, ऐं जंहिंसां अव्हांजी दुश्मनी आहे उन सां मुंहिंजी बि दुश्मनी आहे। ॿियनि लफ़्ज़नि में बुनियादी तौर ते पंहिंजे जज़्बात खे इमाम हुसैन जे ताबे करण जो नालो आज़ादारी आहे। मुंहिंजा पंहिंजा जज़्बात मुहर्रम खां अॻु में हुया। थी सघे थो मां पंहिंजे बुनियाद ते कंहिंसां दोस्ती कई हुजे, कंहिंसां दुश्मनी कई हुजे, लेकिन मौला मां सम्झां थो त हाणे न मुंहिंजी दुश्मनी पंहिंजी रहंदी न दोस्ती पंहिंजी रहंदी। दोस्ती उन सां जंहिंसां तव्हांजी दोस्ती आहे, दुश्मनी उन सां जंहिंसां तव्हांजी दुश्मनी। ॿियनि लफ़्ज़नि में इंसान पंहिंजे वजूद खे हुसैन जे वजूद में फ़ना करे थो छॾे। लफ़्ज़ फ़ना खे बि सम्झो त फ़ना जो मतिलबु छा आहे। जेसिताईं आज़ादार पंहिंजे मौला जे वजूद में पंहिंजो पाण खे फ़ना न कंदो तेसिताईं आज़ादार कोन थींदो। फ़ना जो मतिलबु छा आहे? फ़ना जो मतिलबु इहो आहे त इंसान पंहिंजूं सिफ़तूं ख़तमु करे ऐं हुसैनी सिफ़तूं पंहिंजे अंदरि पैदा करे, पंहिंजो सिफ़तुनि वारो लिबास लाहे थो छॾे ऐं हुसैनी सिफ़तुनि वारो लिबास पाए थो। पंहिंजे अंदरि हुसैनी सिफ़तूं पैदा करण ऐं रूहानी तौर हुसैन सां मुतहिद थियण जो नालो मुहर्रमुल हराम। असांखे इमाम हुसैन जे रूह सां मुतहिद थियणो। मौला जे रूह सां इत्तिहाद, इहो रूहानी इत्तिहाद जो अहद माहे मुहर्रमुल हराम। इन करे लाज़मी आहे त अव्वल मां इहो ॾिसां त मुंहिंजूं ज़ाती सिफ़तूं कहिड़ियूं आहिनि ऐं हुसैनी सिफ़तूं कहिड़ियूं आहिनि।
उहे मुंहिंजूं ज़ाती सिफ़तूं कढणियूं आहिनि, हुसैनी सिफ़तूं पंहिंजे वजूद में आणियूं आहिनि। जेकॾहिं इन तब्दीलीअ मां गुज़रियुसि त हिन मुहर्रम ऐं आज़ादारीअ मूंखे ॾिनो, मौला मूंखे कुझु फैज़ अता कयो। पर जेकॾहिं जहिड़ो मुहर्रम में दाख़िल थियुसि ओढ़ो ई निकिरी वियुसि त पोइ मुंहिंजो क़सूर हू वॾा तबीब आहिनि। आज़ादारी जे हवाले सां हिकु अधु ॻाल्हि अर्ज़ु कयां थो, उन खां पोइ पंहिंजे मौज़ूअ जे हवाले सां कुझु ॻाल्हि ॿोला जी शुरू कंदासीं इंशाअल्लाह। कुझु रातियूं मुंहिंजे ख़िदमत में हाज़िर रहणो आहे। आज़ादारी बुनियादी तौर ते हिन वक़्तु इन पासे वञे पई त दुनिया जे सभिनी मज़लूमनि खे, चाहे उहो कंहिं बि दीन जो हुजे, कंहिं बि मज़हब जो हुजे, कंहिं बि क़ौम जो हुजे, कंहिं बि मुल्क जो हुजे, सभिनी मज़लूमनि खे इमाम हुसैन जे बारगाह में जमो थियणो आहे। तव्हां ॾिसो त ही चहलम जे मौक़े ते करबला में 2 करोड़ माण्हू जमो था थियनि, मोमिन जमो था थियनि 2 करोड़। थोरो तादादु कोन्हे, ऐं हर साल जीअं पोइ तीअं तादादु वधे थो। इहे 2 करोड़ दुनिया जे हर मुल्क जो माण्हू आहे, हर क़ौम जो माण्हू आहे, हर इलाइक़े जो माण्हू आहे, ऐं हर दीन मज़हब जो माण्हू आहे। न सम्झो वञे त इहे सभु शिया आहिनि, इहो बि न सम्झो वञे त इहे सभु मुस्लमान आहिनि। न, इन्हनि में ईसाई बि आहिनि, इन्हनि में यहूदी बि आहिनि, इन्हनि में हिंदू बि आहिनि, इन्हनि में ख़ुदा खे न मञण वारा बि आहिनि, ख़ुदा खे नथा मञनि, लेकिन इमाम हुसैन जे बारगाह में हाज़िर था थियनि। आख़िर आख़िर इहे माण्हू पंहिंजे पंहिंजे मुल्कनि मां हली करबला में कहिड़ी शइ ॻोल्हण आया आहिनि जेका उन्हनि खे पंहिंजे मुल्क में नथी मिले। इन्हनि में अव्हांखे अमेरिका जा माण्हू बि नज़र ईंदा, न्यूयॉर्क जा माण्हू नज़र ईंदा। न्यूयॉर्क वारनि खे न्यूयॉर्क में कहिड़ी शइ न मिली आहे जो करबला ॻोल्हण आयो आहे। ही फ्रांस मां, पेरिस मां माण्हू हले थो, करबला पहुचे थो, कहिड़ी परेशानी अथसि जेका हिन जी पेरिस में हल नथी थिए, ऐं उहा परेशानी हल करण जे लाइ करबला पहुतो आहे। तव्हां सोचो, ऐं इन हक़ीक़त ते अगरि गौर कयो त तव्हांखे नज़र ईंदो त इहो इज्तमा जेको थिए थो, इन इज्तमा जी पहिरीं ख़ुसूसियत इहा आहे त इन जी दावत कंहिं बि न आहे ॾिनी, कंहिं दावत न आहे ॾिनी। इराक़ी हुकूमत दावत थी ॾे न, इराक़ी आवाम थी दावत ॾे न, भला इमाम हुसैन जो रोज़ो जेके ख़ुदा में हलाइनि था उहे त दावत ॾियनि, न कंहिं दावत कोन ॾिनी आहे, छपिजे ई कोन थी, ख़बर ई कोन्हे, दावत बि कंहिं कोन ॾिनी आहे। ऐं इहा दावत पहुती बि वरी हर मुल्क में, हर क़ौम जे माण्हुनि जे दिलनि में इहो कंहिं विधो त पंहिंजो मुल्क छॾियो वञो करबला।
कंहिं विधो इहो दिलि में? अमेरिका जे माण्हुनि में कंहिं विधो, रूस जे माण्हुनि में कंहिं विधो, चाइना जे माण्हुनि में कंहिं विधो, पाकिस्तान जे माण्हुनि में कंहिं विधो? दावत त कंहिं कोन ॾिनी आहे। इहो कंहिं दिलि में विधो त अचो करबला। ऐं वरी इराक़ी मोमिननि जे दिलनि में इहो कंहिं विधो त पंहिंजा घर बि विकिणी इन ज़वार जी ख़िदमत कर। केरु आहे इहो केरु आहे बाबा? सवाइ हुन अल्लाह जे इरादे जे बाक़ी काई शइ नज़र नथी अचे। अल्लाह जो इहो इरादो थी चुको आहे त दुनिया जे मज़लूमनि खे करबला में हुसैन जी बारगाह में जमो कंदो। ख़ुदा जो इरादो आहे। ऐं यादि रखो, जॾहिं अल्लाह जो इरादो थिए त पोइ रुकावट काई कोन हूंदी आहे। क़ाल लहू कुन फयकून, वो इरादो कंदो आहे, शइ थी वेंदी आहे। हिन वक़्तु असांजी ज़िम्मेदारी वधी वई आहे। जेके असां अॻु में खां हुसैन हुसैन कयूं था, उन्हनि जी ज़िम्मेदारी वधी वई आहे। त जेके अचनि था तलाश में, उन्हनि खे अगरि उहा शइ न मिली त मायूस थींदा। ऐं इन मायूसी जा ज़िम्मेदार असां हूंदासीं। इन मायूसी जा ज़िम्मेदार असां हूंदासीं। असांखे छा करिणो आहे? पहिरियों इहो ॻोल्हियो त हू ॻोल्हण छा था अचनि, ताकी असां उहो ॾेई सघूं, ताकी हुननि खे बि ख़बर पए त असां जंहिंजे ॻोल्हा में निकिता हुआसीं वाक़ई उते पहुता आहियूं। तव्हां ॾिसो, इहो जेको पेरिस मां हलियो आहे, न्यूयॉर्क मां हलियो आहे, जेको लंडन मां हलियो आहे, इहो जिस्मानी मज़ो ऐं जिस्मानी सुकून ॻोल्हण कोन आयो। जिस्मानी सुकून ॻोल्हण कोन आयो आहे। जिस्मानी सुकून जा सभु ज़रिया उते मौजूदु अथसि। जिस्मानी सुकून जा सभु ज़रिया आहिनि, पोइ बि दिलि में सुकून कोन्हे। सबबु छा आहे? सबबु इहो आहे त जिस्मानी सुकून कुझु शयूं ॾींदियूं आहिनि, दिलि में सुकून काई ॿी शइ ॾींदी आहे। उहो जेको दिलि में सुकून ॾींदी आहे, उहा शइ न पेरिस में आहे, न न्यूयॉर्क में आहे, न लंडन में आहे। इहो दिलि जो सुकून ॻोल्हण करबला में आहे। दिली सुकून छा आहे बाबा? छा आख़िर कहिड़ी परेशानी आहे हिनखे? तव्हां ॾिसो, सभ खां वॾी परेशानी हिन वक़्तु जेका इंसानियत वटि आहे, उहा इहा आहे त मसनूई दीवारुनि सां इंसानियत खे विरहायो वियो आहे, तक़सीम कयो वियो आहे। इहा तक़सीम सभिनी खां वॾो इंसानी ज़ख़्म इंसान जे रूह ते। कॾहिं मज़हब जे नाले ते, कॾहिं दीन जे नाले ते, कॾहिं मुल्क जे नाले ते, कॾहिं क़ौम जे नाले ते, कॾहिं हिन नाले ते, कॾहिं हुन नाले ते। तूं ॿियो आहीं, मां ॿियो आहियां। इहो जॾहिं न तूं ॿियो आहीं, मां ॿियो आहियां, पोइ हाणे ज़ाहिर ज़रूरी आहे त कुझु न कुझु साड़ ऐं हसद ऐं दुश्मनी पैदा थींदी। इहो जेको हिकिड़े इंसान खे ॿिए इंसान खां नफ़रत आहे, दुश्मनी आहे, हसद आहे, इहा जलन हुनखे वठी आई आहे करबला, त मूंखे इन जो इलाजु हिते मिलंदो। मूंखे इलाजु हिते मिलंदो। हाणे मिलेसि थो नथो मिलेसि? मिलेसि थो या नथो मिले? ज़रा गौर कजो, तव्हां पाण वीडियो ॾिठो।
उते जॾहिं ईसाई पहुचे थो उनखे ईसाई तस्वुर कोन थो कयो वञे, यहूदी पहुचे थो यहूदी कोन थो सम्झो वञे, शिया पहुचे थो शिया कोन थो सम्झो वञे, सुन्नी पहुचे थो सुन्नी कोन थो सम्झो वञे, अलाह खे न मञण वारो पहुचे थो अलाह खे न मञण वारो नथो तस्लीम कयो वञे। छा थो ॾिठो वञे? तव्हां पाण ॾिठो हूंदो छा इराक़ी जेके ख़िदमत कनि था उहे शीयनि जी भली था ख़िदमत कनि, सुन्नियुनि जी घटि न। छा कोई तफ़रीक़ आहे? हालांकि ईसाई पंहिंजे ईसाइनि वारे लिबास में था अचनि, स्लेब पाए था अचनि ऐं हल्को पूरो ईसाइनि जो आहे, अॻियां वॾो स्लेब आहे जंहिं ते परचम लॻो पियो आहे लबैक या हुसैन। इहे ईसाई पंहिंजे लिबास में था अचनि, पर छा इराक़ जा मोमिन इन ईसाईअ जी घटि था ख़िदमत कनि, शिया जी वधीक था कनि? न, जीअं हिन जा पेर था धोअनि हिन जा पेर था धोअनि। हुननि वटि काई तक़सीम कोन्हे सवाइ इन जे त ही ज़वारे हुसैन आहे बसि। इंसानियत इन जी बुखायल आहे बाबा। हे तक़सीम दर तक़सीम तक़सीम दर तक़सीम, तुंहिंजो मज़हब हीअ आहे मुंहिंजो मज़हब हीअ आहे, तंहिंजे करे तूं ॿिए पासे मां ॿिए पासे, तुंहिंजो दीन हीअ आहे मुंहिंजो दीन हीअ आहे, तूं मुंहिंजे ख़ुदा खे नथो मञे, हू चए थो तूं मुंहिंजे ख़ुदा खे नथो मञे। बाबा ये सभु इख़्तिलाफ़ अल्लाह तबारक व तआला खे ख़बर हुई ऐं अल्लाह तबारक व तआला इंसान खे क़ुरान मजीद में ॿुधायो आहे ला यज़ालीन मुख़्तलिफ़ीन, ये इंसान पाण में इख़्तिलाफ़ कंदा रहंदा, पर इन इख़्तिलाफ़ जे बुनियाद ते तोखे न आहे चवणो त ही ॿियो आहे। हाणे मां मौला अमीरुल मोमिनीन अली बिन अबी तालिब अलैहिस्सलातु वस्सलाम जो जुमिलो थो ॿुधायां जंहिं इराक़ी क़ौम खे इन जे लाइ आमादा कयो आहे। मौला मालिक इस तरह खे मोकिलनि था, मिस्र गवर्नर बणाए ऐं पूरो आइन हुकूमत जो लिखी था ॾिए, उनजो हिकिड़ो जुमिलो। मालिक इस तरह जॾहिं तूं वञे थो तोखे ॿिनि क़िस्मनि जा माण्हू मिलंदा। घणा क़िस्म? ॿ क़िस्म। तव्हां चवंदो बाबा मौला विरहाया त सही, ॿ क़िस्म विरहाया त आहिनि पर अॻिते बि त ॿुधो। हाणे मिस्र में उन दौर में हर दीन मज़हब जा माण्हू हुया, ख़ुदा खे न मञण वारा हुया। मौला फरमायो जाॾे तूं वञे थो तोखे ॿिनि क़िस्मनि जा माण्हू मिलंदा। हिकिड़ो अख़ुल लक फ़िद्दीन, या दीन में तुंहिंजो भाउ हूंदो, दीन में तुंहिंजो भाउ हूंदो। दीन में भाउ न हूंदो त पोइ छा थींदो? उहो ॿियो थी वियो हलियो न। मौला फरमायो औ नज़ीरुल लक फ़िल ख़ल्क़, या अल्लाह जे मख़लूक़ हुजण में तो जहिड़ो हूंदो। इन ॿिनि नज़रनि खां सवाइ अहले बैत जी इंसान में टी नज़र आहे कोन। या दीन में तुंहिंजो भाउ हूंदो, या मख़लूक़ में ख़ुदा जी मख़लूक़ में तो जहिड़ो हूंदो। भाउ में वरी बि इम्कान आहे त नंढो भाउ, तंहिंजे करे मां वॾो, लेकिन मख़लूक़ हुजण में ॿई बराबरि। इहो मौला जो फ़रमान आहे। जंहिं हिननि इराक़ जे माण्हुनि खे इन जे लाइ आमादा कयो आहे त हू दुनिया में ईंदड़ हर दीन ऐं मज़हब वारे जी उहा ई ख़िदमत कनि, या भाउ आहे या मूं जहिड़ो। बाबा दुनिया इन मुहबत जी शिकायल आहे। दुनिया जो मसालो नफ़रतूं आहिनि जिन जा मुख़्तलिफ़ बुनियाद ठाहिया विया आहिनि। कोई तक़सीम न आहे दीन वटि।
या दीन में तुझो भाव आहे या मखलूक हुजण में तो जहिड़ो आहे। बस टिवा ई कोन छा इन खां बहितर इंसानी मुसावात जो ऐं बराबरी जो नज़रियो को मिलंदो तव्हांखे? इन खां बहितर इंसानी मुसावात जो कोई नज़रियो कोन्हे को। या दीन में तुझो भाव आहे या तो जहिड़ो आहे। जीअं तूं ख़ुदा जी मखलूक आहे उहो बि ख़ुदा जी मखलूक आहे, तंहिंजे करे बराबरि आहियो भई बाबा। हाणे गौर कजो, इन जो मतिलबु इहो आहे त शिया उहो आहे जंहिंजो क़ल्ब एतिरो वसी हुजे जो हर ॿिए खे या दीनी भाव सम्झे या पाण जहिड़ो सम्झे। बसि टियों ई कोन अगरि शिया आहे त, अगरि अलीअ जो मञण वारो आहे त, अगरि हैदरी आहे त, अगरि हुसैनी आहे त साम्हूं वारे खे या दीन में पंहिंजो भाव सम्झ या पाण जहिड़ो सम्झ। टियों आई जॾहिं न असांजो दिलि एतिरो वसी थी वियो उन ॾींहुं इहा हुसैनी पहिरीं सिफ़त असां में अची वई। हुसैनी पहिरीं सिफ़त इहा आहे बाबा, हुनजो दरवाज़ो हर इंसान लाइ खुलियल आहे। कॾहिं अॻु में बि शायदि कलाड़का में अर्ज़ु हिकिड़ो दफ़ो वरी दोहरायां थो। मिसाल तौरु हिकिड़ो मज़लूम हाणे ख़ुदा जे बारगाह में वञणु चाहियो थो, पर आहे ईसाई, आहे हिंदू, आहे यहूदी, ऐं मज़लूम त थी सघे थो न। छो त मज़लूम हर उहो मज़लूम आहे जंहिंजा हक़ लुटिया विया हुजनि। हाणे इहो वञणु चाहे थो ख़ुदा जे बारगाह में, मके वञी सघे थो? ख़ुदा जी बारगाह वञी सघे थो न? हर में ख़ुदा आहे, मुस्लमान खां सवाइ बाबा ॿाहिरि बि अंदरि न अच। भला मदीने वञी सघे थो बारगाह रिसालत में? न, हर में रसूल आहे, गैर मुस्लिम ॿाहिरि बि। इहो गैर मुस्लिम मज़लूम काॾे वञे? इहो गैर मुस्लिम मज़लूम पंहिंजी दाह खणी किथे वञे? अल्लाह ही बि दरवाज़ो बंदि कयो अथसि, ही बि बंदि कयो अथसि। यादि रखो, अल्लाह बंदि कंदो आहे त खोलींदो बि आहे। ईअं न आहे त सभु दरवाज़ा अल्लाह बंदि कंदो आहे, सभु दरवाज़ा कॾहिं बंदि न आहे कंदो। पोइ जॾहिं पंहिंजो बि बंदि कयईं, पंहिंजे नबीअ जो बि बंदि कयईं, त खोलियईं कहिड़ो दरवाज़ो? उहो हुसैन जो दरवाज़ो। करबला में ईसाई आहे तॾहिं बि अचो, यहूदी आहे तॾहिं बि अचो। इमाम हुसैन जो दरवाज़ो सभिनी जे लाइ ऐं जेके उतां जा ख़ुदाम आहिनि रोज़े जा, उहे अगरि ॾिसनि था त इहो शिया न आहे त उनजो वधीक बहितर नमूने सां इस्तक़बाल था कनि। अगरि ॾिसनि था मुस्लमान न आहे त अञा वधीक बहितर नमूने सां इस्तक़बाल था कनि। बाक़ाइदा ॿाहिरें दरवाज़े खां हुनखे ॼण त गार्ड ऑफ ऑनर ॾेई ख़ुशि आमदेद चई रोज़े ताईं वठी था अचनि, ज़रिए ताईं, ऐं वरी जॾहिं वापसि वञणु थो चाहे थो आख़िरी दरवाज़े ताईं छॾण था अचनि।
बस मां अर्ज़ु इहो करणु चाहियां थो त बाक़ी दुनिया खे आज़ादारी या करबला मां सिखणी पवंदी। करबला जा दरवाज़ा सभिनी लाइ खुलियल आहिनि त असांजी आज़ादारी जा दरवाज़ा छो सभिनी लाइ खुलियल न हुजणु घुरिजनि? छो सिर्फ़ु उहो अचे जो लिबास कारो आहे, अच्छे लिबास वारो छो न अचे? छो सिर्फ़ु उहो अचे जेको टोपी लाहे आयो आहे, जेको पाए आयो आहे, उहो छो न अचे? छो जेको चप्पल लाहे आयो आहे ऐं जेको पाए आयो आहे उहो न अचे? बाबा तूं आज़ादारी जो बानी आहीं कोन। ग़लति फहमी आहे तोखे त तूं सम्झी वेठो आहे त आज़ादारी जो बानी मां आहियां, आज़ादारी जो बानी हुसैन आहे, तूं उन बानी जो ख़ादिम आहे, ख़ादिम। ख़ादिम थी रहो, नौकर थी रहो। नौकर जो इहो कमु न हूंदो आहे त अगरि मालिक जो कोई महिमान आयो आहे त उनखे रोके न। नौकर जो कमु इहो आहे त इस्तक़बाल करे महिमान खे मीज़बान ताईं पहुचाए, पोइ मीज़बान ॼाणे महिमान पाण ॼाणे। बाबा नफ़रतुनि जे हिन दुनिया में हुसैनियत मुहबत जो पैगाम समझो तो सही हुसैनियत के। ही मुहर्रम के ख़ास हिकिड़े फ़िरके या कंहिं मज़हब जे ख़िलाफ़ ॻाल्हाइण जो महीनो न आहे। जेको ॻाल्हाए थो उन हुसैन खे सम्झो ई कोन्हे। जेको सम्झे थो त हुसैन सिर्फ़ु शियनि जो आहे उन हुसैन खे न सम्झो आहे। जेको सम्झे थो त अली सिर्फ़ु शियनि जो आहे उन अली खे बि कोन सम्झो आहे। बाबा जॾहिं उहो वारिस रहमत लिल आलमीन जा आहिनि त पोइ हुसैन बि आलमीन जो आहे, अली बि आलमीन जो आहे। नफ्सियात त हुसैन सिर्फ़ु मौजू आहे, सिर्फ़ु मौजू आहे, सिर्फ़ु मौजू आहे। नफ्सियात कंहिंजी नफ्सियात आहे? ज़रा गौर फरमाइजो हिन ते। सिर्फ़ु मौजू आहे बाबा, ॿिए कंहिंजो न आहे। हीअ कंहिंजी नफ्सियात आहे? तव्हां पंहिंजी ज़िंदगी में थोरो नज़र दौड़ायो। केरु आहे जेको चवंदो आहे त बाबा हीअ सिर्फ़ु मौजू आहे, ॿिए कंहिंजो न आहे? इहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इंसान जी घरवारी ऐं ज़ाल हूंदी आहे जेको चवंदी आहे बाबा मुंहिंजो सिर्फ़ु मुड़ुसु आहे, ॿिए कंहिंजो न आहे। बाबा हुसैन मौला आहे, अली मौला आहे। तूं ज़ाल छो थो बणिजी सोचे? तूं मौला जो ख़ातिम बणिजी सोच न। तूं चओ त इहो फ़िक्र हुजणु घुरिजे, तुंहिंजी त इहा कोशिशि हुजणु घुरिजे त सॼी दुनिया जा इंसान हिन दरवाज़े ते झुकनि। इन करे तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कयुमि आज़ादारी बुनियादी तौर ते पंहिंजो पाण खे इमाम हुसैन जे सिफ़तुनि में गुम करण जो नालो। हुसैनी सिफ़तूं पैदा कयूं ऐं हुसैनी सिफ़तुनि में पहिरीं सिफ़त इहा आहे नफ़रतुनि खे ख़तमु कयो, मुहबतुनि खे विरहायो, ज़ख़्म न हणो, मरहम रखो। इंसानियत ॾाढी ज़ख़्मी आहे, ॾाढी ज़ख़्मी आहे, ॾाढी ज़ख़्मी आहे। ज़ालिम हुक्मराननि, कारून सिफ़त मालदारनि ऐं फ़िरऔन सिफ़त हुक्मराननि अवाम खे ऐं इंसान खे पे क़त्ल कयो आहे, पे क़त्ल कयो आहे, पे क़त्ल।
नफ़रतूं ई नफ़रतूं। क़ुरान मजीद फ़िरौन जी सिफ़त ॿुधाए थो, जरा गौर फरमाइजो हुन ते। फ़िरौन जी सिफ़त छा थो ॿुधाए? अलाह खे नथो मञे, न उहा त ख़बर आहे कोन थो मञे, हुनजी दावा ई आहे अना रब्बुकुमुल आला। लेकिन क़ुरान मजीद जंहिं शइ जे करे मज़म्मत थो करे क़ुरान मजीद इन फ़िरौन जी, उहा शइ कहिड़ी आहे, सिफ़त कहिड़ी आहे? क़ुरान मजीद चए थो त इन फ़िरौन हिकिड़ो त अला फ़िल अर्ज़, ज़मीन में वॾो थी वेही रहियो, ज़मीन में वॾो थी वेही रहियो। जेके बुरायूं ऐं जुर्म तव्हांखे नज़र ईंदा उहे सभु इन जा आहिनि त इंसानु सम्झे थो मां वॾो ऐं वॾो थियां। जॾहिं त वॾो थी कोन सघंदो, कोशिश कंदो, परेशान रहंदो, सुकून आहे इन में त नंढो थींदो। छा नंढो थी रहो बाबा, परेशान रहंदे, वॾो थींदे थी बि कोन सघंदे, परेशान रहंदे, नंढो थी सुकून में रहंदे। तजुर्बो करे ॾिसो, भले इंसान केॾो वॾो थी वञे, उमिरि केॾी वॾी थी वञे, पंहिंजे बाबे जे साम्हूं वेहे नंढो थी वेहंदो न, नंढो थी थो वेहे तंहिंजे करे सुकून थो मिलेसि। इन करे सुकून कोन थो मिलेसि सिर्फ़ु बाबो आहे, न, छो त नंढो थी थो वेहे। पर इन बाबे जो तूं वॾो थी वेह, सुकून कोन मिलंदी, परेशान थींदे, सुकून कोन मिलंदी, परेशान थींदे। सुकून जो नुस्ख़ो थो अर्ज़ु कयां तव्हांजे घर में। अच्छा, पंहिंजे माउ जे साम्हूं वेह, पुटु केॾो बि वॾो थी वञे पर माउ जे लाइ उहो ई, माउ जे झोलीअ में भले अछो मथो थी वियो आहे, माउ जे झोलीअ में सर रखी वेह, केतिरो सुकून थो अचे। इहो सुकून छो थो अचे? इन करे त इंसानु नंढो थी थो वेहे। माउ जे साम्हूं जॾहिं बि वेहंदो, अगरि जेको आहे उहो इंसानु हूंदो त नंढो थी वेहंदो, बाबे जे साम्हूं जॾहिं बि वेहंदो नंढो थी वेहंदो। बाबा सुकून आहे नंढे थियण में, वॾो थींदे थी कोन सघंदे, छो त वॾो सिर्फ़ु उहो आहे, परेशान रहंदे। तंहिंजे करे क़ुरान मजीद चयो फ़िरौन ख़ुदि परेशान आहे, छो? इन करे त वॾो थी वियो, पाण बि परेशान, क़ौम बि परेशान। नंबर 2, क़ुरान में चए थो त हिन क़ौम खे विरहाए छॾियो आहे, हिकिड़ा कमज़ोर, ॿिया ज़बरदस्त, हिकिड़ा कमज़ोर, ॿिया ज़बरदस्त। इहो जेको न क़ौम खे ऐं इंसानियत खे विरहाइण आहे, इहो विरहाइण फ़िरौनी सिफ़त आहे। इहो विरहाइण फ़िरौनी सिफ़त आहे बाबा, ऐं गॾण ख़ुदाई सिफ़त आहे। विरहाइण फ़िरौन सिफ़त आहे, गॾाइण इलाही सिफ़त आहे। हाणे तूं आसानीअ सां ॻाल्हाइण वारे खे सम्झी सघे थो त शैतान जे पारां पियो ॻाल्हाए या ख़ुदा जे तरफ़ां थो ॻाल्हाए। अगरि विरहाइण जूं ॻाल्हियूं करे त पक सम्झ शैतान जे तरफ़ां पियो ॻाल्हाए, अगरि ठाहिण जूं ॻाल्हियूं करे त पक सम्झ ख़ुदा जे तरफ़ां पियो ॻाल्हाए। बाबा इंसानियत विरहाइजी ज़ख़्म खाई एतिरे क़दुरु वञी पहुती आहे, भाउ खे भाउ जो चहिरो नथो वणे, पुट खे पीउ जो चहिरो नथो वणे,
धी खे अम्मा नथी वणे, इहो मसलो छा आहे? विराइण तक़सीम कर, ही मुंहिंजो आहे, ही तुंहिंजो आहे, ही तुंहिंजो आहे, ही मुंहिंजो आहे। इन तुंहिंजे ऐं मुंहिंजे में इंसान गुम थी वियो। बसि अॼु आख़िर जुमिलो चवां थो, हिकिड़ो जुमिलो मसाइब जो इंशाअल्लाह सुभाणे मज़ीद इन मौज़ूअ जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदुसि। ज़रा गौर फरमाइजो, इहो विरहाइण तक़सीम करणु इहो फ़िरौन जो कमु, फ़िरौन जी सिफ़त आहे, या ईअं चइजे फ़िरौनी सिफ़त आहे। ऐं पाण में मिलाइण या इलाही सिफ़त आहे, इलाही सिफ़त। हाणे ज़रा गौर फरमायो, हिन वक़्तु कुझु इदारा आहिनि जेके माण्हुनि खे गॾु करण जे लाइ कोशिशि पिया कनि। उन में हिकिड़ो सियासतदाननि जो ठहियल ऐं हुकुमराननि जो ठहियल अक़वाम मुतहिदा आहे, ऐं रोज़ पाण में झगड़ो लॻो पियो। नारो छा आहे? मिलायूं था, लेकिन कमु छा आहे? टोड़ियूं पिया। हिकिड़ी या फ़िरौन सिफ़त हुकुमराननि जी अक़वाम मुतहिदा आहे, ही करबला अल्लाह जी अक़वाम मुतहिदा। करबला खुदा जी अक़वाम मुतहिदा आहे। नालो त उते रखियो वियो आहे अक़वाम मुतहिदा, पर उते क़ौमूं जमा थियनि ई कोन थियूं। क़ौमुनि जा कुझु सरबराह जमा था थियनि, लेकिन करबला ॾिसंदो तव्हांखे क़ौमुनि जा इहे सियासी सरबराह नज़र न ईंदा, पर क़ौमूं सभु नज़र ईंदा।